हेलो गाइस, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पारख यूट्यूब चैनल। आऊं आहियां प्रेम। अॼु असां पढ़ंदासीं पास्ट परफेक्ट टेंस। पास्ट परफेक्ट टेंस सम्झण जे लाइ तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं हूंदियूं जंहिंखे तव्हां आसानी तरीक़े सां पास्ट परफेक्ट टेंस खे पढ़ी सघो। सभिनी खां पहिरीं दोस्तो तव्हां यादि रखंदव त पास्ट परफेक्ट टेंस में हेल्पिंग वर्ब जेके बि सब्जेक्ट आहिनि आई वी यू द ही शी इट प्रेम वग़ैरह उन सभिनी में हेल्पिंग वर्ब हेड लॻंदो। नंबर 1। नंबर 2, हिन में मेन वर्ब जो थर्ड फॉर्म लॻंदो। जीअं फॉर एग्ज़ाम्पल ईट जो आहे एट ऐं ईटिंग, थर्ड फॉर्म लॻंदो। एट ईट एट ईटिंग, थर्ड फॉर्म ईटिंग जेको आहे थर्ड फॉर्म वर्ब जो लॻंदो। इहे तव्हांखे ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं। हाय गाइस, असां पढ़ंदासीं पास्ट परफेक्ट टेंस। जेको कमु माज़ी में शुरू थियो ऐं माज़ी में ई ख़तमु थी वियो हुजे उनखे पास्ट परफेक्ट टेंस चइबो आहे। पास्ट परफेक्ट टेंस खे वधीक पढ़ंदासीं ऐं उनजी फॉर्मेशन आहे डबल सेंटेंसनि में यूज़ थींदो आहे। डबल सेंटेंस खे पढ़ंदासीं असां। फॉर्मेशन ॾिसो, सब्जेक्ट हेड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। सेकेंड जेको आहे उनमें थींदो यूज़ बिफोर सब्जेक्ट सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। इहो मुकमल जुमिलो पास्ट परफेक्शन जो थींदो। पहिरियों सेंटेंस आहे पास्ट परफेक्ट टेंस जो ऐं सेकेंड आहे पास्ट इंडिफिनिट टेंस जो। हेल्पिंग वर्ब में विथ ऑल सब्जेक्ट लॻंदो, आई वी यू द ही शी नेम वग़ैरह। पास्ट परफेक्ट टेंस पढ़ण जे लाइ कुझु एग्ज़ाम्पल वठंदासीं जंहिंमां असांखे क्लियर थी वेंदो। माई ब्रदर हैड गॉन लंडन बिफोर आई रीच्ड होम। मुंहिंजो भाउ लंडन पहुची चुको हो मुंहिंजे घर पहुचण खां पहिरीं। तव्हांखे हाणे क्लियर थी वियो हूंदो। हाणे असां पास्ट टेंस खे अॻिते पढ़ंदासीं। फॉर्मेशन ऐं डबल सेंटेंस यूज़ थींदो। हिन में बि सभिनी खां पहिरीं पास्ट इंडिफिनिट टेंस लॻंदो, पोइ पास्ट परफेक्ट टेंस लॻंदो। वेन लॻंदो हिन में सब्जेक्ट सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। वरी सब्जेक्ट हेड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट यूज़ थींदो ऐं उन मां इहो सेंटेंस ठही वेंदो। पास्ट परफेक्ट टेंस खे सम्झण लाइ कुझु एग्ज़ाम्पल वठंदासीं। When I reached home, my mother had eaten food. जॾहिं आऊं घर पहुतसि मुंहिंजी माउ मानी खाई चुकी हुई। हाणे असां अफर्मेटिव सेंटेंस सम्झण लाइ अॻिते पढ़ंदासीं। हिन में सिंपल सेंटेंस यूज़ थींदा आहिनि। सब्जेक्ट हेड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। आई हैड रिटन अ लेटर। आऊं हिकु ख़त लिखी चुको हुउसि। द हेड रिटन अ लेटर। उहे हिकु ख़त लिखी चुका हुआ। शी हैड रिटन अ लेटर। ही हिकु ख़त लिखी चुकी हुई। नेगेटिव सेंटेंस पढ़ंदासीं हाणे। नेगेटिव सेंटेंस पढ़ण जे लाइ सब्जेक्ट हेड खां पोइ नॉट ऐं थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। यू हैड नॉट रिटन अ लेटर। तव्हां हिकु ख़त कोन लिखी चुका हुआ। इनखे असीं मज़ीद बहितर पढ़ण लाइ अॻिते पढ़ंदासीं। वी हैड नॉट रिटन अ लेटर। असीं हिकु ख़त कोन लिखी चुका हुआसीं। ही हैड नॉट रिटन अ लेटर। ही हिकु ख़त कोन लिखी चुको हो। इनखे बहितर नमूने पढ़ण सां सम्झी ईंदासीं असां अॻिते। हाणे पढ़ंदासीं इंट्रागेटिव सेंटेंस। इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण लाइ फार्मूलो हेड सब्जेक्ट थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। हेड आई रिटन अ लेटर ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क। छा आऊं हिकु ख़त लिखी चुको हुउसि? सवाल थो पुछे इंट्रागेटिव सवालिया जुमिला में। हेड यू रिटन अ लेटर। छा तव्हां हिकु ख़त लिखी चुका हुआ? हेड सभिनी खां पहिरीं लॻंदी ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क। हेड प्रेम रिटन अ लेटर।
छा प्रेम हिकु ख़त लिखी चुको हो? सवालिया जुमिलो, हिन में हेड फर्स्ट ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क।